أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين تولوا منكم يوم التقى الجمعان إنما استزلهم الشيطان ببعض ما كسبوا ولقد عفى الله عنهم إن الله غفور حليم. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. सूरत आल इमरान सिपारो नंबर 4 आयत नंबर 155 तिलावत कई वई. 3-4 रुकू गुज़रिया आहिनि. अल्लाह तबारक व ताला मुसलसल इन्हनि 3 रुकुन जे अंदरि जंग उहद जे जंग में जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मौजूदगी में सहाबा किराम खां कमियूं कोताहियूं थियूं उन्हनि जे तरबियत ऐं तालीम खे ऐं उन्हनि जे दरगुज़र करण ऐं माफ़ करण जे मरहले खे मुसलसल बयानु फरमायो आहे. इहा तरबियत तालीम कंदे कंदे गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला सहाबा किराम खे उहे मंज़र यादि ॾियारिया हा. इज़ तुसईदून वला तलबून अला अहदिन. यादि कयो उहो वक़्तु जॾहिं जबल ते चढ़िया पिया वञो पोइ हिते निहारियो ई कोन पिया. मुंहिंजो नबी तव्हांखे सॾे पियो वर रसूल यदउकुम. मुंहिंजो नबी तव्हांखे सॾे पियो फी उखरा पोयां तव्हांखे सॾ पियो करे पर को जवाब ई कोन पिया ॾियो. यादि कयो उहा घड़ी. फ़असाबकुम गम्मन बिगम्मिन लिकई ला तहज़नू अला मा फ़ातकुम वला तफ़रहू बिमा असाबकुम. पोइ ॾुखनि मथां ॾुख तव्हांजे मथां आया, आज़माइशुनि मथां आज़माइशूं आयूं, पर यादि रखो इहे आज़माइशूं सज़ा तौर ते कोन ॾिनियूं हुयूं. तव्हांजे मथां इहे आज़माइशूं इम्तिहान सज़ा जे तौर ते कोन आंदा हुयमि बल्कि हिन जे करे त तव्हांखे पको कयां, पुख़्तो कयां, मुश्किल हालात सां मुक़ाबिलो करणु सिखो. आइंदा जे लाइ इहो ज़हन जे अंदरि रखी छॾियो त जेका शइ हथ मां वई उन ते अफ़सोस न कबो ऐं सुभाणे आइंदा जे लाइ जेकॾहिं को ॾुख का परेशानी पहुची वई त ख़ैर आहे उनखे होशियारीअ सां मुड़सीअ सां बर्दाश्त कबो तव्हांखे पके पुख़्ते करण जे लाइ. भई सभु ॻाल्हियूं गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला बयानु कंदे अॼोकिन आयतुनि में हिकिड़ी ॿी ॻाल्हि जे तरफ़ निशानदेही फरमाई. इन्नल लज़ीन तवल्लव मिनकुम यौमल तक़ल जमआन. हाणे हिन आयत जे तर्जुमे करण खां पहिरियां थोरो उहो पस मंज़र वाज़िह कयां जंहिं उन जंग उहद जे पस मंज़र ते ही आयत अल्लाह तबारक व ताला बयानु फरमाई आहे. उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त जॾहिं जंग उहद लॻी हुई त जंग उहद जे अंदरि कशमकश अजीब हुई. इहो वॾो लंबो चौड़ो जंग जो मारको हुयो. हुज़ूर सलातो सलाम जन काफ़रनि जे तरफ़ खां हिकिड़ो खॾो जेको खोटियल हो उन में जॾहिं किरी पिया त हुज़ूर सलातो सलाम जन जो चहिरो अनवर ज़ख़्मी थी पियो. ज़रा जूं 2 कड़ियूं बि चहिरे में लॻी पियूं त हिकिड़ो ॾंद बि शहीद थी पियो. काफ़ी खून वही वियो. हुज़ूर सलातो सलाम जन काफ़ी खून वही वञण जे करे मथे उथी करे पंहिंजे साहिबनि सगुणनि खे सॾण जी कोशिश फरमाई पर न उथी सघिया. ग़शी तारी थी पई.
थोरो वक़्तु गशीअ में रहिया, बेहोशीअ जी हालत में। जॾहिं वरी गशी ख़तमु थी वई, वरी पाण उथी करे साहिबनि सगोरनि खे सॾु कयऊं, पर साहिब सगोरा मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि में खिंडड़ी चुका हा। मुनाफ़िक़ पंहिंजा चोॿोल बयानु करे चुका हा, काफ़िर हुल हलाए चुका हा जेसिताईं हुज़ूर जन जी गशी ख़तमु थी। काफ़िरनि चयो त मुस्लमाननि जो नबी नऊज़ बिल्लाह क़त्ल थी वियो। हिकिड़नि मुस्लमाननि वरी इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त ढरा थी पिया, अल्लाहु अकबर, अल्लाह जो नबी वियो, असां हाणे छा कंदासीं। हिकिड़नि मुनाफ़िक़नि वरी विच में गुफ़्तो हणी ॾिनो, मौक़ो जो मिलियो न, असां पोइ पंहिंजे अबाणे दीन ते फिरी वेंदासीं, इन खणी चयूं। ॿियनि वरी गुफ़्तो वारो जो मिलियो न, चई ॾिनो, सचो पैगंबर हुजे हा त पोइ नऊज़ बिल्लाह ईअं नुक़सान खाया। हिकिड़े वरी ईअं वारो जो मिलियो न, जवाबु चई ॾिनो, असांजे राय ते न हलिया न, तॾहिं इहो मां क़ुतिल न हा हुना, असांजी राय न वरिती हुयूं न, तॾहिं अहिड़ो हशर थियो आहे। असांजे चवण ते हलंदा, असां चयो हो न मदीने में बीही करे लड़ंदासीं, न वरितऊं असांजो चयो, मैदान में अची करे लड़िया, पोइ अहिड़ी हालत तॾहिं थी आहे। मुख़्तलिफ़ चोॿोल ॻाल्हियूं हुल हली वियो। कुझु साहिब सगोरा वरी इन जंग जे अफ़रा तफ़रीअ जे माहौल में, काफ़िरनि जो जॾहिं ग़लबो वरी शुरू थियो, जंग मुस्लमाननि जी खटियल फतह थियल, वरी जॾहिं हार शिकस्त जे तरफ़ पई वञे, त उन वक़्तु अफ़रा तफ़री जॾहिं फैलिजी वई त कुझु साहिब सगोरा हिकिड़े जबल ते चढ़णु शुरू थिया। अल्लाह तबारक व तआला उन पस मंज़र खे बयानु कंदे फरमायो, इन्नल्लज़ीन तवल्लव मिनकुम यौमल तक़ल जमआन, हिकिड़ा जबल ते चढ़ंदा विया, पर हिकिड़ा वरी सच पच, जीअं न जंग में कॾहिं ॾिसबो आहे त हालत ख़राब थी वई आहे, पोयां पैर वठो हाल फ़िलहाल, हिकिड़नि वरी थोरो पोयां पैर वरिता। अल्लाह ताला उन्हनि पोयनि पैर वठण वारनि खे निशानदी कंदे फरमायो, इन्नल्लज़ीन तवल्लव मिनकुम यौमल तक़ल जमआन, जंहिं वक़्तु ॿ जमातूं लड़ियूं, मुस्लमाननि ऐं काफ़िरनि जो जॾहिं मुक़ाबिलो थियो, घमसान जी लड़ाई शुरू थी वई, यादि अथव उहे जेके पुठी ॾेई भॻा। लफ़्ज़ इहो क़ुर पाक जे अंदरि अल्लाह तबारक व तआला तरबियत कंदे अहिड़ो कड़क बयानु फरमायो आहे, जेको उन दौर जे मुस्लमाननि खे सहाबा किराम खे चयो वियो आहे। उहे जेके तव्हां मां लड़ाईअ वारे वक़्तु, ॿिनि जमातुनि जे मुक़ाबले वारे वक़्तु पुठी ॾेई जेके भॻा, साईं पुठी ॾेई बि भॻा कुझु, क़ुर पाक निशानदी कई, इन्नमस्तज़ल्लहुम शैतान बिबाग़ि मा कसबू, साईं सहाबी सगोरा थी करे मैदान मां ईअं भॼनि पिया। हा नऊज़ बिल्लाह, अल्लाह ताला माफ़ फरमाए, हे लफ़्ज़ अहिड़ा आहिनि, बज़ाहिर ॼण त सहाबा किराम जे शान में गुस्ताखी पिया कयूं, पर अल्लाह ताला चूंकि तरबियत कंदे अंदाज़ अहिड़ो कड़क बयानु फरमायो, छो त बेनियाज़ ज़ात आहे न, लम यलिद वलम यूलद ज़ात आहे, अल्लाहु समद ज़ात आहे। तव्हां मां उहे जेके लड़ाईअ वारे वक़्तु पुठी ॾेई भॻा, साहिब सगोरा भॻा, हा छो भॻा, नऊज़ बिल्लाह, छा जंग खां सच पच पुठी ॾेई पिया वञनि, न साईं, पोइ बाक़ी नऊज़ बिल्लाह हुज़ूर जन खे ईअं तना पिया छॾी वञनि, न बाबा, बाक़ी कमज़ोर थी पिया, न हीणा थी पिया, भला डिॼनि पिया, काफ़िर जो रोब चढ़ी वियो, न पोइ कीअं भॻा, छो भॻा। सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु सीनो ताणे मैदान में लथा, इहे भॻा पिया वञनि। जवाबु ॾींदे फरमायो वियो त जॾहिं मुक़ाबिलो थींदो आहे त जंग जो मरहलो मुख़्तलिफ़ पहलुअनि खे शामिल थी वठंदो आहे। के धक्को हणंदा आहिनि, के धक्को खाईंदा आहिनि, किथे निशाने ते धक्को लॻंदो आहे त किथे घुसंदो आहे, किथे भॼबो आहे, किथे दुश्मन खे भॼाइबो आहे, इहो जंग जो हिसो आहे। भॻा त का वॾी ॻाल्हि कान्हे, पर अल्लाह से फरमायो, मां ॿुधायां, इहे भॼण जहिड़ा ई कोन आहे, पोइ बि भॻा छो, इन्नमस्तज़ल्लहुम शैतान बिबाग़ि मा कसबू, इन्हनि खां कुझु जेके कोताहियूं थियूं न, उन्हनि कोताहियुनि जे करे शैतान हिननि खे बरगलायो, भुलायो। साईं कहिड़ियूं कोताहियूं हिननि खां थियूं, हाणे उलमा मुहद्दिसीन उहे थोरियूं यादगिरियूं ॼारायूं आहिनि।
पहिरीं कोताही हिननि खां इहा थी त मोर्चो छॾे आया। मोर्चो जंहिं ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे बीहारियो, 50 ॼणनि खे, उन्हनि मां 11 बचा, अक्सर मोर्चो छॾे आया, कोताही थी वई। पोयां दुश्मन अचे उन्हनि 11 ॼणनि खे मारे शहीद करे छॾियो। दुश्मन उन जॻह ते चढ़ी जॾहिं जंग में मुक़ाबले जे लाइ मुस्लमान जे मथां तीर वसाया, खटियल जंग मुस्लमान हाणे हाराइनि पिया, शहादतूं थियनि पियूं, जवान किरंदा पिया वञनि। इहा जेका कोताही थी, इन कोताहीअ जे बदिले मैदान में ही जो लही आया, हाणे जे मुड़स थी करे मुक़ाबलो पिया कनि त शैतान हिननि खे भुलायो। कोताही करे मैदान में बीही करे पोइ लड़ंदो त हा जो कमाल हूंदो तव्हांजो। ॾोही थी करे लड़ंदव, ॾोही थी करे मुक़ाबलो करे पोइ मरंदव, शहीद थींदव। न न, हाली हटो पोइ हिते इन ॾोह जी कमीअ कोताहीअ जी लग़्ज़श जी माफ़ी तलाफ़ी करे नवां बना थी, पाक साफ़ थी, वरी नए जज़्बे जवानीअ सां अचे लड़ो, पोइ शहादत पिरायो। मनसब शहादत जो त खपे, इहो मक़ाम शहादत जो रुतबो त खपे थो न तव्हांखे, पर कसा थी करे रुतबो हासिल कयो, कहिड़ो फ़ाइदो? भला थी करे रुतबो हासिल कयो न, हिन महिल कोताही करे आया। अल्लाह से फरमायो इन्नमा इस्तज़ल्लहुम शैतानु बिबअज़ि मा कसबू, शैतान भुलायो उन्हनि खे कुझु पंहिंजे कमाईअ जे करे, हथ जे कए जे करे। इहो तफ़सीर अल्लामा रूहुल मानी ऐं नहवी ज़ुजाज रहमतुल्लाह अलैह क़ुरान पाक जे अंदरि नोट करायो आहे त शैतान अहिड़नि ख़्यालात सां हुननि जे ज़हन में अहिड़ा विसविसा विधा त अॻिते वेंदव त तव्हां शहादत त घुरो था, कोताही करे वरी शहीद थियो त कहिड़े कम जा, तंहिं करे पोइ ते थियो त हू पोइ ते हटाए हिन जे करे त भला पोइ ते थियूं, अल्लाह ताला खां इन कोताही जी पहिरियां माफ़ी तलाफ़ी वठूं, पाक साफ़ थी करे पोइ वरी मैदान में बीहूं। अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि चिटी बयान कई। एसी ताईं इहे लफ़्ज़ फ़िलहाल क़ुरान पाक जा एॾी वॾी तरबियत करे विया, जेसिताईं अल्लाह ताला वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम माफ़ीअ जी ॻाल्हि बयान फरमाए, तेसिताईं इन लफ़्ज़नि ते थोरो गौर कबो त शैतान इंसान खे पंहिंजे ग़लतीअ जे करे ग़लतीअ में धिकींदो आहे। रिवाज जे अंदरि ईंदो आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे त इंसान हिकिड़ी ग़लती कंदो आहे न, उन हिक गुनाह जी नहूसत अहिड़ी थींदी आहे जो ॿिया बि गुनाह कंदो आहे। वरी हिकिड़ी नेकी कंदो आहे न, उन नेकीअ जी बरकत इहा थींदी आहे जो ॿी नेकीअ जी तौफ़ीक़ मिलंदी आहे। नेकी नेकीअ खे आणींदी आहे, गुनाह गुनाह खे आणींदो आहे। नेकी कंदो त नेकी जे तरफ़ सवलाई आसानी थींदसि, वधंदो वेंदो, नेक थी पवंदो। गुनाह कंदो त आस्ते आस्ते गुनाह जे तरफ़ तिरकंदो वेंदो, लहंदो वेंदो, तव्हां त गुनाहगार थी वेंदो। जीअं हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, हिकिड़ो माण्हू गुनाह कंदो आहे त पोइ हुनजे दिलि ते हिकिड़ो कारो नुक़्तो टुबको लॻंदो आहे, कारो। पोइ जे माफ़ी वठंदो आहे त उहो टुबको वरी कारो लही वेंदो आहे, धोपी वेंदो आहे। पर जे माफ़ी नथो वठे त पोइ उन हिकिड़े टुबके कारे जे करे ॿियो टुबको लॻंदो आहे, माना ॿियो गुनाह कंदो आहे। पोइ जे वरी हिमत कई, नेकी कई, उन टुबके खे धोतई नेकीअ सां, माफ़ी वरितई त वाह वाह, जे न त वरी उन ॿिनि नुक़्तनि कारनि जे गुनाहनि जे करे वरी टियों नुक़्तो लॻंदुसि, पोइ चोथों लॻंदुसि, ईअं तव्हां त सॼी दिलकारी थी वेंदसि। जॾहिं सॼी दिलकारी थी वेंदी तॾहिं हिदायत जे रस्ते खां ई गुमराह थी वेंदो। इतां सम्झ में आयो त शैतान हिकु गुनाह कराईंदो आहे, पोइ आस्ते आस्ते उहो गुनाह सवलो करे ॾींदो आहे, आस्ते आस्ते उन गुनाह जो माण्हू खे आदी बणाए छॾींदो आहे। पोइ उहो चोरीअ जो हुजे, या शराब जो हुजे, या ज़िना जो हुजे, या गिला ग़ीबत जो हुजे, या कंहिंजी बेइज़्ज़ती करणु हुजे, या कूड़ ॻाल्हाइणु हुजे, या कंहिंसां हसद ऐं साड़ हुजे, बुग़्ज़ हुजे, कंहिंजे मथां गार गंद ऐं लानत करणु छो न हुजे, हिकु दफ़ो कंदो न, पोइ आस्ते आस्ते सवलो लॻंदुसि, उहो सवलो लॻंदुसि, पोइ आस्ते आस्ते हुनजो आदी बणिजी वेंदो। जंहिंमां ख़ुलासो इहो निकितो त हिकु गुनाह ॿियनि गुनाहनि खे आणींदो आहे, हिकिड़ी नेकी ॿिए नेकीअ खे आणींदी आहे। उसूल हिकिड़ा ज़बरदस्त क़ुरान पाक सेखारे छॾिया। सहाबा किराम खे शैतान भुलायो ई न बुनियाद ते, त कोताही कई अथव न, हाणे पोइ ते हटो, हिन कोताहीअ जी माफ़ी वठो। हिकिड़ी कोताही अॻई थी चुकी आहे, वरी पोइ ते हटण वारी ॿी कोताही थी थिए। जहिड़ा बोझूं मैदान में बीही करे मुक़ाबलो करे लड़बो, पर शैतान अल्लाह से चिट्ठो कयो त इन्नमा इस्तज़ल्लहुम शैतान, शैतान हुननि खे भुलायो पंहिंजे कुझु कोताहिनि जे करे जेके कयूं। वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, अल्लाह से फरमायो त
अल्लाह तो उनके माफ़ करे छॾियो आहे। अल्लाह तो उनके माफ़ करे छॾियो आहे। सवाल पैदा थियो, साईं गुज़िरियल आयतुनि में बि तव्हां माफ़ी ॾेई छॾी आहे, वो याफ़ू अन कसीर, वॾा लफ़्ज़ तव्हां फरमाया आहिनि, माफ़ी ॾिनी आहे उन्हनि खे। वलक़द अफ़ा अन्कुम वल्लाहु ज़ू फ़ज़लिन अलल मुमिनीन, हिते बि तव्हां फरमायो आहे वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, माफ़ी त तव्हां पहिरियां ॾेई छॾी, वरी हीअ माफ़ी ॿीहर डबल माफ़ी। उनजो जवाबु उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त पहिरियों भेरो अल्लाह तबारक व तआला वलक़द अफ़ा अन्कुम जा लफ़्ज़ चई करे सहाबा किराम खे तसली ॾिनी त तव्हां खां जेके लग़्ज़शूं थी वयूं आहिनि तव्हां सां हिसाब कोन थो कयां, मुंहिंजे महबूब जा तव्हां महबूब आहियो, मुंहिंजा बि महबूब आहियो, मां तव्हांखे पंहिंजे महबूबियत वारो मक़ाम ॾिनो आहे, मुंहिंजे महबूब जा यार आहियो, तव्हांखे ईअं थोरे छॾींदुसि, तव्हांखे मूं माफ़ करे छॾियो, दरगुज़र करे छॾियो। वरी हिते फरमाई वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला उन्हनि मुनाफ़िक़नि जे ॻाल्हि जे रद में मुक़ाबले में इहे लफ़्ज़ ॿीहर माफ़ी दा फरमाया। मुनाफ़िक़नि छा चयो त नऊज़ बिल्लाह त अल्लाह ताला जे ज़ात सां जेकॾहिं सचो ताल्लुक़ हुजे, माना सचो नबी सची जमात हुजे त पोइ एॾो नुक़सान थोरे थिए हा। पर अल्लाह साईं वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, अल्लाह उन्हनि खे माफ़ करे छॾियो, चिटा लफ़्ज़ चई करे हुननि जी ॻाल्हि हुननि खे मुंहं में वराई। कोताही इंसान खां थींदी आहे, थी वई आहे, मां हुनखे माफ़ बि करे छॾियो, हाणे तव्हांजे मुंहं में छा रहियो? माना मौजा हुया, मूंसां हुननि जो ताल्लुक़ सचो आहे, मुंहिंजो पैगंबर बि सचो आहे, लग़्ज़श बि थी पई आहे, मां हुनखे माफ़ बि करे छॾियो। तव्हां त हुनजे कोताहीअ खे वजह था बनायो त माना सचो हुजे हा त इहा लग़्ज़श कोन थिए हा, क़त्लो क़िताल कोन थिए हा, शहादतूं कोन थियनि हा, नुक़सान कोन थियनि हा, ज़ख़्मी न थियनि हा, हुज़ूर जन खे ज़ख़्मी न कयो वञे हा, सचो हुजे हा त मां त हुज़ूर जे सहाबा खे बि माफ़ करे छॾियो। अल्लाह ताला उन्हनि खे मोचड़ो हणी छॾियो इहे लफ़्ज़ फरमाए करे, इन अल्लाह गफ़ूरुन हलीम। क़ुरान पाक फरमायो त अल्लाह तबारक व तआला बख़्शणहार पर हलीम बुरदबार आहे, वॾो बुरदबार आहे। हाणे हिन आयतुनि जे पढ़ण सम्झण खां पोइ समझ में अचे थो त सहाबा किराम जी मुक़द्दस जमात इब्तिदा में कमियूं कोताहियूं उन्हनि खां बि थियनि थियूं, इंसान जो थियूं आहिनि, क़ुरान पाक बयान करे थो, उन्हनि खां कमियूं कोताहियूं थियूं आहिनि, क़ुरान पाक बयान कयूं आहिनि, पर अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे कमियुनि कोताहियुनि जो एहतिसाब पंहिंजे अंदाज़ सां, पंहिंजे मोहब्बत तरबियत वारे अंदाज़ सां, पंहिंजे महबूबियत ऐं पंहिंजे मेड़नि मयारनि वारे शफ़क़त मोहब्बत भरे अंदाज़ सां करे उन्हनि जे लाइ माफ़ीअ जो ऐलान बयान करे छॾियो आहे। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि मां तव्हां असांजे लाइ सबक़ ही आहे, उलमा अहले सुन्नत तमामु तर इन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि त सहाबा किराम जे बारे में कंहिं बि क़िस्म जी हाणे लब कुशाई करण जी ज़रूरत कान्हे। जीअं हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दौर में कंहिं हिकिड़े शख़्स हज़रत उस्मान साईं कुझु साहबनि सगुरनि ॾे इशारो करे पोइ चयो त हे अल्लाह से मूंखे माफ़ फरमाए, हे उहे त जेके जंग उहद में भॻा पिया वञनि, जंहिंजे लाइ क़ुरान पाक फरमायो इन्नल्लज़ीना तवल्लव मिनकुम, हे उहे जेके भॻा पिया वञनि, अहिड़े तरह सां इशारो करे चई त हे उहे हज़रत अब्दुल्लाह बिन उमर फरमायो चुप, अल्लाह ताला हिन जे लाइ माफ़ीनामो जारी करे छॾियो आहे, तोखे मूंखे कंहिंखे हक़ न आहे जो हिन जे बारे में कोई ॻाल्हाए, बसि कर, अल्लाह ताला चई छॾियो। उन्हनि खे इहे लफ़्ज़ अल्लाह ताला खे चवणा हुआ न, अल्लाह ताला चई छॾिया आहिनि इन्नल्लज़ीना तवल्लव मिनकुम, तव्हां मां जेके भॻा पिया वञनि, इहो मेणो रब ॾेई छॾियो आहे। उनजी तलाफ़ी माफ़ीअ जी वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम जा लफ़्ज़ चई बयान करे छॾी आहे। हाणे कंहिंखे इजाज़त न आहे, रब तबारक व तआला जेको अहकमुल हाकिमीन आहे उहो इजाज़त नथो ॾे। हाणे पोइ बि जेकॾहिं कोई ॻाल्हाईंदो उनजो ईमान वियो। इन खां पोइ सहाबा किराम जे अंदरि काफ़ी सारियूं अहिड़ियूं लग़्ज़शूं ज़ाहिर थियूं, वॾा इम्तिहान गुज़रिया हुन जे मथां। जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे जंग बदर खां पहिरियां हातिब बिन अबी बल्ता सहाबी सगोरो हो, मके खां हिजरत करे जो आयो त उनजो ख़ानदान, उनजो अहल अयाल, उनजो वापार, उनजा बचड़ा घरवारी सभु मके में रहियल आहे। हुज़ूर जन सां वफ़ा जो सचाईअ जो इज़हार करे आयो, केतिरा साल उते रहियो, जंग बदर लॻी, जंग बदर में शरीक बि हो।
पोइ जंग बदर में सनियूं सुठियूं लग़्ज़िशूं जेके थियूं हुननि जी बि तरबियत थी, पर काफ़रनि खे वॾो मोचड़ो लॻो, 70 माण्हू उन्हनि जा मरी विया। अल्लाह तबारक व तआला उन जंग बदर जे अंदरि जेके लग़्ज़िशूं जिन जिन साहबनि सगुरनि खां थियूं अल्लाह ताला उनखे माफ़ फरमायो। पर उन खां पहिरियां जंग बदर लॻण खां पहिरियां हातिब बिन अबी बल्ता साहबी आहे, उन चयो त मके जा मुशरिक मुंहिंजे घर वारनि खे सताइनि था। हिकिड़ो ख़त लिखी हिकिड़ी औरत खे ॾिनई त तूं वञी थी उहो ई मके हे वञी करे फलाणे मुशरिक सरदार खे ॾिजां। उन में लिखियई त असां मुस्लमाननि जो जंग जो ही इरादो आहे, माना राज़ जंग जो ॼण त आउट पियो थिए। पोइ जो इहो ख़त उन्हनि वटि पुॼे हा त मुस्लमाननि जी जेका जंग हुई उहा अॻुवाट राजधानी उन्हनि खे मालूम थी चुकी हुजे हा, पोइ जंग लॻी आहे त सॼो नुक़सान मुस्लमान खे थिया। पर अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वही जे ज़रिए ॿुधायो सुहिणा नबी राज़ आउट थो चई, फलाणे साहब ख़त लिखियो आहे, फलाणी औरत खे ॾिनो अथई, उहा औरत हितां वञे थी ऐं फलाणी जाइ ते वञी पहुती अथई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फौरन हज़रत अली साईं खे हिकिड़ो ॿियो जवान हुन सां साहबी गॾाए उनखे फरमायूं त भॼो, अहिड़ा तेज़ घोड़ा उठ खणो जेके तव्हांखे गोली वांगुरु बिजली वांगुरु तेज़ खणनि। फलाणे जॻह तां हिकिड़ी औरत वञे थी, असांजे जंग जो राज़ उनजे ख़त ते लिखियल आहे, जेको ख़त हातिब बिन अबी बल्ता लिखियो आहे, भॼो हुन खां वठी अचो। हीअ जो विया उन औरत खे चयूं उते पहुतसि, वञे जिते अल्लाह जे रसूल चयो उते वञी पहुतसि, एॾो तेज़ विया। उन खां वरितऊं, औरत खे पकड़ियऊं, चई मूंखे कुझु कोन्हे, वॾी तलाशी वरितऊंसि, कुझु बि न निकितो। औरत कसम खई वञे मूं वटि कोन्हे को, तलाशी वरितऊं त बि कोन मिलियो। हैरान थी वियो आहे त तलाशी वरिती अथसि ख़त कोन थो मिले, अल्लाह जे रसूल चयो आहे हिन वटि ख़त आया, हिन जी तलाशी में नथो लभे। ईअं कीअं थी सघंदो, हुज़ूर जन चवनि हिन वटां न लभे, हिन लिकायो आहे कंहिं जॻह ते। सख़्तीअ सां अली साईं फरमायोसि त जेकॾहिं तूं ख़त न ॾींदीअ तोखे नंगो कंदासीं। धाॿो ॾिनसि जंहिंमहिल तंहिंमहिल ओ मख़सूस जॻह तां उहा पटी कपिड़े जी वेड़ियल उन मां अंदरां ख़त लिकियल उहो कढी ॾिनई। जॾहिं उहो ख़त कढी ॾिनई, उहो ख़त वापसि खणी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुता। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़त जॾहिं पढ़ियो, हातिब बिन अबी बल्ता खे घुरायूं, जी साईं हे छा कई? साईं मुंहिंजा बच्चा ॿार, मुंहिंजा अहलो अयाल, मुंहिंजे घर वारा सभु मके में आहिनि, मां अकेलो हिते थो रहां, इन जे करे उन्हनि ॾे इहो राज़ पियो मोकिलियां। असां सां तव्हां सां अल्लाह जी रज़ा, अल्लाह ताला जी रज़ा त शामिल हाल आहे न, उहो असांखां ॾाढा हूअं ई कोन थी सघंदा। मिड़ई थोरो पियो कयां न इहो जीअं मुंहिंजे ॿारनि ते रहम कनि, हिन जे बदिले मुंहिंजे घर वारनि ते जीअं थधी नज़र रखनि। हुज़ूर जन फरमास असांजी जंग जी राजधानी दुश्मन खे ॾिबी आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु तलवार कढी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु करणु लॻो त साईं मूंखे इजाज़त ॾियो त हिन जो कंधो ॾारियां, मुनाफ़िक़ आहे, असां सां मैदान जंग जी तयारी बि करे थो, वरी असांजो राज़ बि दुश्मन ॾे मोकिले थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि त उमर थधो थी, उमर थधो थी, छा आहे बदरी साहब कोन्हे को जंहिंजे बारे में अल्लाह ताला जो माफ़ीनामो बयान थियल आहे, उहो साहब कोन्हे, उन्हनि मां आहे न। इतां मालूम थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼाणनि पिया त मुनाफ़िक़ न आई, पर ग़लती थी वई आहे, मुनाफ़िक़ न आई पर ग़लती थी वई आहे। हज़रत उमर से फरमायो त मुनाफ़िक़ मूंखे इजाज़त ॾियो त कंधो ॾारियांसि। हज़रत उमर से सम्झे थो मुनाफ़िक़ आहे, हुज़ूर जन जवाबु ॾिनो त मुनाफ़िक़ न आई। हाणे हिते तसवुर कयो, इहो त अल्लाह जो पैगंबर उन वक़्तु मौजूदु हो, जो बावजूद ग़लतीअ जे बि माण्हूअ खे सुञाणनि पिया त हिन खां कोताही थी वई आहे, पर मुनाफ़िक़ न आई। अॼु असांजे दौर में को वॾो लीडर हुजे, उन जे जमात मां कंहिं हिकिड़े माण्हूअ खां अहिड़े क़िस्म जी खणी कोताही का थी पवे, ॿिया चवनि त इहो गद्दार आहे, ही जेकॾहिं चवे त इहो गद्दार न आहे, हिन खां ग़लती थी वई आहे, त इते कोई इन पॉइंट खे नोट करे सम्झी सघंदो? उते त इहो राज़ अल्लाह आहे, अल्लाह जे रसूल खे अल्लाह ताला जी ज़ात ॿुधाए पई, जंहिंमां सॼी मालूमात हुई। अॼोके दौर में अहिड़ियूं ग़लतियूं थियनि त उन्हनि जी इस्लाह कीअं थींदी, जॾहिं त पैगंबर बि मौजूदु कोन्हे, पैगंबर वारे वही जो सिलसिलो बि अॼोके दौर में कोन्हे को। अॼोके दौर जो इंतिहाई नाज़ुक मसइलो आहे,
कोताहिनि जे बावजूद बि नथो कंहिंखे चई सघिजे त हे मुनाफ़िक़ आहे, नथो कंहिंखे चई सघिजे त ही सचो आहे। पाण खे माण्हू रुॻो सुधारे बसि। कोताही अॻिले जी ॾिसी करे माण्हूअ खां नफ़रत न कजे, कोताहीअ खां नफ़रत कजे त हा इहो ॾोह ग़लति आहे, इहो कमु ग़लति आहे, बाक़ी बंदे जे अंदरि छा आहे ख़ुदा ॼाणे। पैगंबर अलैहि सलाम जन मौजूद हुजनि हा त चिट्टो करे ॼण मुनाफ़िक़ आहे या मुनाफ़िक़ न आहे। पोइ जे मुनाफ़िक़ आहे त क़ुरान थो फरमाए इन्नल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन फी जहन्नम जमीआ, मुनाफ़िक़नि ऐं काफ़िरनि जी सज़ा हिकु जहिड़ी जहन्नम जो तरो आहे। पर जे मुनाफ़िक़ न आहे मुस्लमान आहे त पोइ यार कोताही थी वई अथसि। कोताही अल्लाह ताला बाने जे लाइ फरमायो आहे वयग़फ़िरु ज़ुनूब, अल्लाह तबारक व तआला गुनाहनि खे माफ़ कंदड़ ज़ात आहे, इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम ज़ात आहे। कोताही थी वई अथसि माफ़ी ॾींदो। कीअं चऊं त मुनाफ़िक़ आहे? इंतिहाई नाज़ुक दौर आहे। कोई कहिड़े बि क़िस्म जो ॾोह करे थो न उनजे मथां फ़ैसिलो नथो थिपे सघिजे त इहो अहिड़ो आहे। अल्लाह ताला जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हस्ती हुई जंहिं वक़्तु फ़ैसिलो करणो सवलो हो, अॼु तक में फ़ैसिलो कोई न करे। ये क़ुरान पाक जा अल्फाज़ ॿुधाइनि था त अल्लाह तबारक व तआला उन दौर जे मुस्लमाननि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ताल्लुक़ ऐं निस्बत हुजण जे करे जॾहिं सहाबीअ जो लफ़्ज़ चयो वियो त उन्हनि जे लग़्ज़शुनि, उन्हनि जे कमनि कोताहिनि खे दरगुज़र करे, तरबियत करे, तालीम ॾेई, मेणा मयारूं ॾेई, उनखे आइंदा जे लाइ पको पुख्तो करे, माफ़ीनामो ॾेई करे उनखे पाक साफ़ करे रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु जो लफ़्ज़ चयो वियो। हाणे कंहिं माण्हूअ जे कंहिं माउ जे लाल खे इजाज़त नाही त उन्हनि जे इन्हनि कमनि कोताहिनि खे बयानु करे पोइ चए त ही अहिड़ा हुया या ही अहिड़ा हुया, छो त अल्लाह ताला उहे सभु कम करे छॾिया आहिनि। हाणे हर माण्हू जो वात बंदि आहे क़ुरान पाक जो आयत ॿुधाइनि थियूं। ऐं तव्हां सम्झ में आयो त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जमात सहाबा किराम सां केॾो वॾो प्यार हो, बावजूद लग़्ज़शुनि जे माफ़ीनामा मौजूद आहिनि। इहा वॾी बुर्दबारी अल्लाह ताला इंसान खे ॿुधाए करे तालीम ॾिनी, तरबियत कई त जल्दबाज़ी तव्हां बि न कजो। मतां कंहिं माण्हू जे हिकिड़े ॿिनि ॾोहनि खे ॾिसी करे हुनजे ज़िंदगीअ जूं चङायूं सभु लोड़े छॾियो। हिकिड़ी ग़लती ॾिसंदोसि त 99 नेकियूं लोड़े छॾींदोसि, चवंदो त आहे ई अहिड़ो। पर जे 99 ॾोह हुजनि से हिकिड़ी नेकी हुजेसि त तव्हां मञींदोसि ई कोन त आहे ई बसि ॾोह वारी। अल्लाह ताला हितां सम्झ में अचे थो त अल्लाह ताला असांखे तरबियत ॾिनी त कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ जे हिकिड़ीअ नेकीअ जे करे ज़िंदगीअ सॼीअ जा ॾोह माफ़ थिया त मूंखे देरि न आई। वरी कॾहिं जेकॾहिं हिकिड़े ॾोह जे करे ज़िंदगीअ जूं नेकियूं तबाह करे छॾियासीं त बि मूं वटि काई परवाह कान्हे का। बेनियाज़ ज़ात आहे। इंसान पंहिंजे अमलनि ते नज़र रखे, इंसान पंहिंजी ज़िंदगी संवारे, सहाबा किराम जे इन्हनि लफ़्ज़शुनि खां पोइ तरबियत वारे अंदाज़ ते नज़र रखी पंहिंजी तरबियत कंदो वञे, दुनिया जे अंदरि सिखंदो वञे। क़ुरान पाक निज़ाम हयात आहे सेखारे पियो, जेको सिखियो, जंहिं पढ़ियो, जंहिं सिखियो तंहिं कमायो। जेको पढ़ण जे बावजूद, सिखण सम्झण जे बावजूद बि न अमल कयईं, न सिखियो, पंहिंजे क़िस्मत खे चई। अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।